अगर मां कच्चे में वियो आहियां 10 किलोमीटर तो मोटरसाइकिल ते खणी हलिया मोजड़े के मिट्टी में अॼो पई हले वञ जो त ख़ल्क हुजे ईअं जी जमायत आहे न ईअं पिंडाल वॾो ठहियल मां ईअं ख़ुशि त भई कंदे साईं अब्दुल करीम साहब मां चयो हिते हाफ़िज़ घणा आहिनि पिंडाल में त 35 ॼणनि हथ खयो मौलाना वॾा आलिम वेठा आहिनि स्टेज ते 35 ॼणनि हथ खयो हिकिड़ो 70 साल 80 जो कुराड़ो जंहिं चयो त अञा मुसलो बि मां पढ़ाईंदो आहियां वाह मुंहिंजा रब दुनिया सॼीअ खे चैलेंज आहे तुझे घोटकीअ जा पब्लिक स्कूल प्राइवेट स्कूल तुझा खानगी स्कूल तुझियूं कॉलेजूं यूनिवर्सिटियूं तुझियूं लखनि जूं पघारूं एतिरो नतीजो नाहे जेतिरो नतीजो असांजे मदरसनि ॾिनो आहे हिकु हिन जलसे में माण्हू उथी पए ऐं चवे त मूंखे असांजे ॻोठ में रमज़ान में हाफ़िज़ न मिलियो उथी करे कोई चवे जनाज़ो पियो हो पर मौलवी निमाज़ वारो न मिलियो उथी करे को चवे तो घोट तैयार हो पर निकाह वारो मौलवी न मिलियो उथे कोई तो मां ज़ियारत कया या मां ॿुधायांव त स्कूल आहिनि पर मास्टर कोन्हे अस्पताल आहे पर डॉक्टर कोन्हे पोइ तव्हांजो आलमन ऐं मदरसनि ते आङुरियूं पिया खणो त तव्हांखे सम्झ कोन्हे छा जो वञी करे नक खे ॿोड़ियो हा पाणी आहे पर हिन खे नक कोन्हे तव्हां चवंदो नक असां ॾिसंदा आहियूं अथनि त लूसण जो अथनि हिन खे इंसान वारो नकु ई न आहे जॾहिं निमाज़ जे लाइ ईद जे लाइ जुमे जे लाइ जनाज़े जे लाइ मैयत जे लाइ तोखे हिन मदरसनि सभु कुझु ॾिनो आहे त हाणे अॼु अहद कयो त असां बि हिन मदरसनि खे सभु कुझु ॾींदासीं ॾियण वारो चओ समूह हिकिड़ो असांजो दोस्त आहे 4 पुट क़ुरान जे हिफ़्ज़ लाइ छॾे गरीब मिस्कीन अपीप पाड़े वारनि बि चयसि घर वारी बि त हिकिड़ो कम जे लाइ छॾ 3 पढ़ाए पाण अकेला हो चई हिकिड़ो जो न पढ़े त पिटींदो 3 हाफ़िज़ थी वञनि आलम हिकु न पढ़े इहो बि छॾियऊं त अलाह ॾींदो महीनो ॿ के गुज़रिया 6 त हिकिड़ो माण्हू कार ते आयो अॼु पुछा की फलाणो माण्हू सां मिलणो आहे चइसि हे घर त सॾु करायो आयो अवा फलाणो नालो तुंहिंजो आहे जी हा मदरसे में 4 पुट शहर फलाणे में तुझा जी हा ज़मीन थी ते वेसो ई न आहे कीअं ते मज़ूरी कंदो आहे खोले गाॾीअ जी डिगी अंदरियूं दर बि पियो बि चांवरनि जा कटा गेह जा टीन खंड पती साबुण के हे तुझे घर जो सामान आहे मां वियोसि हिन मदरसे में कपिड़ा ॾियण तालबन को नाला पुछमि ऐं पीउ जो नालो ज़ात 4 छोकिरनि तुंहिंजो नालो खयो त असीं उन जा पुट हूं छा कंदो आहे पिण जो ग़रीब आहे मज़ूरी कंदो आहे उन ॾींहुं फ़ैसिलो कयुमि जेसीं ताईं तव्हीं पढ़ी हाफ़िज़ आलम थियो घर जो ख़र्च मुते आहे